अपडेट करने के लिए बहुत शुक्रिया आपका। कभी आम ख़बर में वाक़ ॾींदालू त हैदराबाद जे पैरामेडिकल अमले पारां कराची में तशद्दुद ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। पैरामेडिकल अमले पारां सुभाणे सॼी सिंध में एहतजाज जो ऐलान कयो वियो। सदन चवणु आहे त मुतालबा न मञा विया त सुभाणे अस्पतालुनि में कम छॾ हड़ताल कई वेंदी। हैदराबाद में पैरामेडिकल अमले पारां कराची में तशद्दुद ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। पैरामेडिकल अमले पारां सिविल अस्पताल हैदराबाद ॿाहिरां धरणो हंयो वियो आहे। पैरामेडिकल अमले सुभाणे सॼी सिंध में एहतजाज जो ऐलान करे छॾियो आहे। पैरामेडिकल अमले जे अॻुवाणनि जो चवणु आहे त मुतालबा न मञाया विया त सुभाणे अस्पताल में कम बंदि रहंदो। अवां खे आगाह कयो त हैदराबाद जे पैरामेडिकल अमले पारां कराची में तशद्दुद ख़िलाफ़ धरणो हंयो आहे। पैरामेडिकल अमले पारां सुभाणे सॼी सिंध में एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। संदन जो चवणु आहे त मुतालबा न मञाया विया त सुभाणे अस्पतालनि में कम बंदि रहंदो। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम करण लाइ राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फर हकड़ो सां। ज़फर, पैरामेडिकल अमले पारां हड़ताल कई वई आहे, मुज़ाहिरो कयो वियो आहे, कहिड़ा तफ़सील ॾेई रहिया आहियो हिन हवाले सां? जी बिल्कुल, कराची में जो पैरामेडिकल स्टाफ ते पुलिस तशद्दुद किया आहे, लाठी चार्ज कई आहे, वाटर कैनन सां उन्हनि खे ज़ख़्मी कियो वियो आहे। उन हवाले सां जीअं इहा ख़बर टीवी मुख़्तलिफ़ मीडिया ते नशर थी, उन खां पोइ हिते हैदराबाद सिविल अस्पताल जो पैरामेडिकल अमलो आहे उन्हनि सिविल अस्पताल जे ॿाहिरां धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि अॻुवाननि सां। उन्हनि जो चवणो त कराची में जेको पैरामेडिकल अमले ते तशद्दुद कयो वियो आहे उहो सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं हू पुरअमन हुआ, पुरअमन थी ऐं पंहिंजी दांह खणी वञी रहिया हुआ त उन ते तशद्दुद कयो वियो आहे। पैरामेडिकल अमले जे अॻुवाननि जो चवणु हुयो त हू सुभाणे हैदराबाद सिविल अस्पताल में मुकमिल तौर ते तालाबंदी कंदा ऐं जेसि ताईं गिरफ़्तार थियल जेके कारकुन अमल हुआ उन्हनि खे आज़ादु न कयो वेंदो ऐं संदन मुतालबा न मञिया विया त उहे एहतजाज जो दाइरो अञा बि वधाईंदा। ऐं ॿिए पासे पैरामेडिकल स्टाफ जे मर्कज़ तरफ़ां सुभाणे सॼी सिंध जे अस्पतालुनि में एहतजाज करण जो पिणु ऐलान कयो आहे। सॼी सिंध जे अस्पतालुनि में OPD में को बि पैरामेडिकल अमलो न वेहंदो ऐं हुननि चयो आहे त जेसि ताईं गिरफ़्तार थियलनि खे आज़ादु न कयो वेंदो ऐं हुननि जा मुतालबा न मञिया वेंदा तेसि ताईं उहे एहतजाज जारी रखंदा। जी वॾी महिरबानी ज़फर हिकिड़ो हवाले सां अपडेट करण लाइ।